अस्सलाम वालेकुम। ये हमारे गांव की खूबसूरती है और ये हम बैठे हुए हैं और ये हमारा भाई बैठा हुआ है। ये पाउडर शोंडर का नशा करता है और क्या फ्रेंड को अभी पाउडर खा रहा है, अभी खा रहा है। ये होश में नहीं अभी। ये हमारा भाई बड़ा अच्छा भाई है, ये हमारा फैज सिंधी। क्या कहना चाहते दोस्तों? माशाल्लाह जी तो प्यारो परिवार उर्दू में बात करो। हाँ, उर्दू में बात करो। मैं फैज सिंधी हूँ तो सिंधी में बात करूँ। सिंधी में बात कर माशाल्लाह। जी तो दोस्तों आऊँ तव्हांजो प्यारो परिवार फैज सिंधी तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल हाकुम खोसो। जीअं त भाउ खे सपोर्ट जी ज़रूरत आहे, तव्हां दोस्तनि जी भाउ खे सपोर्ट कयो, भाउ खे फॉलो कयो, भाउ खे सब्सक्राइब कयो, भाउ खे लाइक कयो, बेल आइकन भाउ जो दॿाए छॾिजो। जीअं त तव्हां ॿाहिरनि जी हिकिड़े सब्सक्राइब करण सां भाउ जा हौसला बुलंद थींदा ऐं भाउ अॻिते वधी सघे थो। पंहिंजो को भाउ सिंधी भाउ अॻिते वधे त हिन में असांखे ख़ुशी थींदी आहे। तव्हां दोस्तनि खे अर्ज़ु आहे त भाउ खे फॉलो कयो ऐं भाउ जी ID खे मैंशन कयो ऐं भाउ खे थोरी सपोर्ट जी ज़रूरत आहे तव्हांजी, भाउ खे सपोर्ट कयो। जीअं त अॼु असां हिते वेठा आहियूं, हीअ आहे सरेनी कॉलोनी जो नालो छा आहे? कॉलोनी नालो हिन ॻोठ जो नालो आहे अब्दुल हकीम ॻोठ। ऐं हीअ जेको ॻोठ आबाद थी रहियो आहे साईं अलानूर बंगर जे थ्रू ऐं शोभा खान बंगर जे थ्रू हीअ ॻोठ हली रहियो आहे। माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत ॻोठ, ॾाढो ख़ूबसूरत ॻोठ आहे, ॾाढो ख़ूबसूरत माहौल आहे। न को हिते चोरी आहे, न को हिते का डकैती आहे, न को हिते का बदमाशी आहे। सभु को पंहिंजे मुंहुं सुकून सां अमन सां वेही पंहिंजो वक़्तु गुज़ारे थो। माशाल्लाह हिते जेके बि आहिनि टोटल ग़रीब आहिनि। ऐं हीअ साम्हूं बंगलो ठहियो पियो आहे, हीअ बि हा हीअ साम्हूं बंगलो कंहिंजो आहे? हीअ बंगलो साईं गबोल जो आहे। गबोल जो आहे? नालो छा अथसि? साईं अब्दुल हकीम गबोल। अब्दुल हकीम ॻोठ। जी जी, जिनजो ॻोठ जो नालो आहे, अच्छा, हुनजे नाले ते इहो बंगलो आहे। माशाल्लाह माशाल्लाह, लोकेशन सही आहे। सभु असांजे पंहिंजा दोस्तनि जा, पंहिंजे मिटनि माइटनि अज़ीज़नि जा, सभिनि जा इहे घर आहिनि। सो तव्हां ॾिसी सघो था माशाल्लाह हिते ॾाढो ख़ूबसूरत माहौल आहे। असां वेठा आहियूं हींअर, पंहिंजो पाण में आहियूं, ॿाहिरि आहियूं, दोस्त आहियूं, पंहिंजो पाण में वेठा आहियूं। ऐं असां तव्हां सभिनीनि सां इहा ई असां इल्तिजा कंदासीं त असांजे भाउ प्यारे पहिरीं भाउ हाकुम खोसे खे साईं तव्हांजी सपोर्ट जी ज़रूरत आहे। माशाल्लाह हिनखे सपोर्ट कयो, हिनखे लाइक कयो, हिनखे फॉलो कयो। ऐं हीअ असांजा दोस्त वञनि था, मसाद आहिनि, मुंहिंजा प्यारा पहिरीं भाउ आहिनि। साईं वधीक तव्हां दोस्तनि खे पारां था हाकुम खोसे साहिब साईं असां खां जेको पुॼंदो तव्हांखे सपोर्ट कंदासीं। ऐं इंशाल्लाह जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, जेके असांखे जेके असांजा दोस्त आहिनि, असांखे ॾिसंदा आहिनि, तव्हांखे थोरी पंहिंजी ख़ूबसूरत जान जी नच ना तो यो कम न थींदो हाणे थींदो। इन का सवाब दुनिया हले ई कोन थी बाबा। तव्हां ॾिसो न, वञी किथे ॾिसो, हैदराबाद में ॾिसो, टंडवाना में ॾिसो, मटियारी में ॾिसो, कहिड़े बि ज़िले में हली वञो, कहिड़े बि तालुके में हली वञो, कहिड़े UC में हली वञो, बाबा हिनखे बंदि करी छो कोन थो? हीअ लोकेशन हले पई न, हींअर सुठे माण्हू सां गॾु वेठो आहीं, पोइ बि तूं माना इहे नखरा नथो छॾी। बाबा बदमाशी आहे न, बदमाशी आहे, हिनजी बदमाशी आहे। बदमाशी आहे न, पौंडरी कॾहिं खां बदमाशी ध्यानु? पौंडरियुनि जो न को दिमाग़ आहे, न को पौंडरियुनि जो माना को। तव्हां माशाल्लाह यार सुठी पोस्ट ते अचां, हिननि खे क़ौम वारनि खे छा पैगाम ॾियणु चाहींदव? सही, मां इहो ई पैगाम ॾियणु चाहींदुसि त पंहिंजो पाण में ॿाहिरि थी रहो, महिनत कनि, पंहिंजो पाण महिनत कनि, बसि कंहिंजी गुलामी न कनि। जी महिरबानी। जॾहिं तव्हांखे ॻाल्हाइणो आहे पोइ तव्हां ॻाल्हायो। न बाबा सॉरी, न बाबा तव्हां छो जो हाली असां सुराब सुमरे खां थोरो घणो सिखियो आहे। सुराब सुमरो ई सवाल कंदो आहे। सुराब सुमरो माशाल्लाह हींअर वॾी पोस्टिंग ते आहे। माशाल्लाह हुनखे इज़त ॾिनी आहे, अलाह हुनखे वॾी इज़त ॾींदो माशाल्लाह माशाल्लाह। ऐं जीअं असांजो प्यारो पहिरीं भाउ अलीगुल मला आहे, या असांजो प्यारो पहिरीं भाउ असगर खोसो आहे, या अहिड़ा कई आर्टिस्ट आहिनि सिंध जा, फनकार आहिनि, शाइर आहिनि, हुननि जो वॾो मर्तबो आहे। छो त असांजी सिंध में रहनि था, असांजा सिंधी भाइर आहिनि माशाल्लाह। जीअं त तव्हांखे ऐं चवणु पिया चाहियोसि त पंहिंजे पाण में ॿाहिरि थी रहो, पंहिंजो पाण में सफ़ा माना सुठा दोस्त थी रहो ऐं हिक ॿिए खे वधीक सपोर्ट कयो। तव्हांजी हिकिड़ी सपोर्ट सां, हिकिड़े तव्हांजे सब्सक्राइब करण सां, हिकिड़े तव्हांजे लाइक करण सां इंसान जा हौसला बुलंद थी वेंदा आहिनि। हुनखे अञा वधीक शौक़ु थींदो आहे सुठा व्लॉग ठाहिण जो ऐं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाइण जो। जीअं त आउं तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां त असांजो प्यारो पहिरीं भाउ हाकुम खोसो, हिन जी ID खे मैंशन कयो, हिन खे सपोर्ट कयो।